जवान पाकिस्तानी झंडे की तरफ जा रहे हैं। इस पुलिस के जवान पुलिस गार्ड पेश कर रहे हैं। बेहद वकील साहब के न्याय शुरू हुआ है। नाजरीन, जश्न आज़ादी पाकिस्तान के सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर सकरन मोहम्मद सलीम जतोई के ऑफिस में परवकार थी गुजरी। तकरीब के पब्लिक अकाउंट्स कमेटी के चेयरमैन गुलाम कदर चांडियो, असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई, DSP समू खान बिहन, SHO सकरन मोहम्मद वसीम मिर्ज़ा, PP अगवान हाजी अली नवाज चांडियो, कारी अब्दुल कयूम चन्ना, अकलियती अगवान गोबिंद पप्पू सोनारो, शहरी इतिहाद सकरन के सदर मोहम्मद मुराद खानजादा, मीडिया सेंटर सकरन के सदर कुर्बान उमरानी, समाजी अगवान अब्दुल हमीद अरानी ऐं ॿियनि तकरीब के खिताब कयो। उनका अधु क़ौमी परचम कुशाई की तकरीब थी गुजरी। सकरन पुलिस पारां सलामी पेश कई वई। अगवानन पारां मुल्क ऐं क़ौम की खुशहाली लाइ दुआऊं घुरियूं हुयूं ऐं बूटा पिण पोखिया विया। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। सलीम जतोई साहब उन मौके की मुनासिबत से सभी दोस्तों ने बार के मुबारकबाद चवंदुसि। मीडिया का दोस्त भी मुझे तवस से पूरे मुल्क के माण्हुनि के मुबारकबाद पेश कंदुसि। यकीनी तौर ते असां वॾो अहम सवाल आहे। 74 साल थी वञण के बावजूद भी जेके असांजे वॾनि हिकिड़ो ख्वाब ॾिठा हुआ त असांखे असांजे मुल्क के असां अहिड़े नमूने सां तरक़ी ॾियारींदासीं। बदकिस्मतीअ सां इहा ॻाल्हि हिते चवंदे मूंखे इंतिहाई अफ़सोस थो थिए त उहा अचीवमेंट असां करे न सघियासीं। पाकिस्तान जिंदाबाद। इन खे ॿुधाइणु चाहियां थो अॼु उहो प्रोग्राम मुंहिंजो न आहे। अॼु असां हर जेके हिते मौजूदु माण्हू आहिनि, जेके दोस्त आहिनि, उहे हिन प्रोग्राम जा मेज़बान आहिनि। हीउ पाकिस्तान जो प्रोग्राम आहे ऐं तव्हां सभिनी जो प्रोग्राम आहे, असांजो प्रोग्राम आहे। तंहिं करे तव्हां सभिनि में मेज़बान आहियो। मां सभिनी दोस्तनि खे वेलकम चवां थो ऐं इन करे वधीक असांखे पाकिस्तान जी भलाई लाइ सोचणो आहे। पाकिस्तान असांखे हिकु अलाह जे तरफ़ां तोहफ़ो हो जेको असांखे मिलियो आहे ऐं जेका शइ मिली आहे असांखे उनखे असांखे संभालणो आहे। हीउ मुल्क असांजो आहे, असांखे हलाइणो आहे, असांखे संभालणो है। हम लोगों का है। यहाँ पे कोई भी किसी मजहब से भी ताल्लुक रखता हो उसका भी पाकिस्तान इतना ही है जितना बाकी लोगों का है। ये जश्न आजादी जो प्रोग्राम है, पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान। आज 14 अगस्त 1947 में असांजो हिन मुल्क आज़ादी वरती जो नालो पाकिस्तान रखियो वियो, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। गोबिंद राम ॾाढी भली ॻाल्हि करे वियो। मूंखे जस बि ॾियां थो
उन को पासो कोन छॾियो। यकीनन असांखे इन्हनि माण्हुनि खे साराइण घुर्जे। हीअ धरती आज़ाद धरती आहे। असांजे वॾनि असांखे हिकिड़ो मुल्क जो तोहफ़ो ॾिनो, उहो गुलदस्तो असांखे ॾिनो, असांखे उन जी क़दुरु करणु खपे। आज़ादी ॾाढी ॾुखी शइ आहे। जिन माण्हुनि आज़ादियूं वरितियूं, जदोजहद कई, पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि माण्हू खां पुछो त आज़ादी छा थींदी आहे। आज़ादी तव्हां कैदी खां पुछो जेको आज़ाद थी वञे थो पंहिंजे घर। आज़ादी उन माण्हू खां पुछो परिंदे खां जेको पंहिंजे परिंदे खां पंहिंजे बचन ॾे रवानो थिए थो। आज़ाद हुए और अल्लाह का शुक्र है कि हम आज़ादी से सांस ले रहे हैं इस मुल्क में। जो इस मुल्क की रवायत है, तमाम मजहबी उमूर, तमाम जो आदमी हैं, सब उस पर अपने अपने काम पे कामजन हैं। अज असां सभिनी जो हिते गॾु थियणु हिकु अज़ीम मक़सदु रखे थो। उहो इहो आहे जो अॼु 14 अगस्त ते अॼु हिन मुल्क पाकिस्तान खे आज़ादी नसीब थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अरअयत अल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फज़ालिका अल्लज़ी यदु'उल यतीम वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन फवैलुल लिलमुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून व यमनऊन। जज़ाकल्लाह। पाकिस्तान जो 74 जश्न मक़बूल पेश करण लाइ इमदाद अली भाणेजो साहब खे रिक्वेस्ट कंदुसि। सल्लल्लाहु करना जब वक्त नज़ा आका दीदार अता